ख़ैर, अॻियों सवाल मोहरम वहीद बिरोही स्टोर वारो करे थो सरहाड़ी खां। पाण पुछनि था त हिकु माण्हू सहरी खाई रहियो आहे ऐं अज़ान अची थी वञे, छा सहरी मुकमल कंदो या सहरी मां हथु कढी छॾे? हिकु ॻाल्हि त दोस्तनि खे ज़हन में रखणु घुरिजे त अॼुकल्ह हर माण्हू खे तक़रीबन ख़बर आहे त फजर कहिड़े टाइम ते थिए थी ऐं पिरह फुटी कहिड़े टाइम ते थींदी आहे। इहा ॻाल्हि तक़रीबन वाज़े आहे। हर माण्हू कोशिशि करे उन वक़्त खां अॻु में माना खाई ऐं पी वठे, जेकी उनजे साम्हूं अलाह ताला उनखे मुयसरु कयो आहे उहो खाए ऐं पीए, ऐं अज़ान अचण खां अॻु में रोज़े खे ईअं चइजे त खाइण पीअण पंहिंजो बंदि करे छॾे। पर जेकॾहिं कॾहिं अहिड़ी का कैफ़ियत पैदा थी वञे, थी सघे थी इंसानु आहे, कॾहिं कॾहिं ताख़ीर बि थी वेंदी आहे, त पोइ अबू दाऊद जी हदीस आहे 2350 अल्लाह जे प्यारे पैगम्बर फ़रमान मुबारक आहे, अवां मां जेकॾहिं को माण्हू अज़ान ॿुधे ऐं उन वक़्तु बर्तन उनजे हथ में हुजे, हू सहरी खाई रहियो हुजे, त पाण सुगरा फ़रमाइनि था त उन बर्तन खे न रखे जेसि ताईं पंहिंजी हाजत पूरी करे। त माना कोशिशि करे अहिड़ो को टाइम अची वञे त जेकॾहिं हू खाई रहियो आहे ऐं अज़ान अचे थी, यकदमि खाए ऐं पी वठे ऐं पंहिंजी हाजत पूरी करे वठे ऐं उनखां पोइ खाइण पीअण बंदि करे छॾे। इहा इस्तिस्नाई जेका सूरत हाल आहे। कॾहिं कॾहिं अहिड़े क़िस्म जो वाक़ियो पेश अची सघे थो, अल्लाह जे नबी असांजी रहनुमाई कई आहे त पोइ उनखे घुरिजे पंहिंजी हाजत पूरी करे वठे, जेकॾहिं अहिड़ी सूरत हाल पेश अची वञे। वरना हर माण्हू खे घुरिजे त उन ई मुतयन टाइम खां अॻु में खाइण पीअण बंदि करे छॾे।